नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदा हलूं। दादू मां रिपोर्ट कर रहा है हुबदार अली बबर। प्रोफेसर मुस्तफ़ा कमाल जो उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जो अचतो दौरो। दादू 3 जुलाई 2025 डायरेक्टर कॉलेज एजुकेशन हैदराबाद रीजन प्रोफेसर मुस्तफ़ा कमाल उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जो अचतो दौरो कयो, जिते हिन जारी एडी साइंस ऐं एडी आर्ट्स पार्ट 1 जे इम्तिहाननि जो जाइज़ो वरितो। दौरे दौरान डायरेक्टर मुख़्तलिफ़ इम्तिहानी हॉलनि जो मुआइनो कयो, जिते हिन शागिर्दनि फैकल्टी मेंबरनि ऐं इम्तिहानी अमले सां मुलाक़ात कई। हिन इंतज़ामनि मौजूद सहूलतुनि ऐं इम्तिहानी अमल दौरान पेश ईंदड़ कंहिं बि रुकावट बाबति तफ़सील सां पुछा गुछा कई। प्रोफेसर कमाल इम्तिहाननि जी शफ़ाफ़ियत, नज़म ऐं मजमूई तरीक़ेकार ते इत्मिनान जो इज़हार कंदे इदारती अमलदारनि जी कारकर्दगी जी साराह कई। कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर मोहम्मद इरफान कलोड़ो डायरेक्टर खे इदारनि जे इल्मी, इंतज़ामी ऐं इम्तिहानी मामलनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। डायरेक्टर कॉलेज जे इंतज़ामिया ऐं अमले जे इन्हनि कोशिशुनि जी वाखाण कई, जेके हिननि इम्तिहाननि जे पुरअमन, मुनज़्ज़म ऐं शागिर्दनि लाइ साज़गार माहौल फ़राहम करण लाइ वरितियूं